नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुन सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां खबर ॾींदाऊं। खैबर लग आखूंद नूर फारम ते आखूंद जावेद अख्तर सिद्दीकी ऐं संदसि फर्जंद आखूंद अब्दुल लतीफ़ सिद्दीकी पारां सालियाना खैरा जी मानी फी सबीलुल्लाह कई वई, जंहिंमें ज़िले मटियारी खैबर सीकाट बाहुदेरो उडेरोलाल स्टेशन ॾह दरी उडेरो विलेज ऐं आसपास ॻोठनि ऐं शहरनि जे मोज़िज़नि ऐं ग़रीब मिस्किननि में खैरा जी मानी फी सबीलुल्लाह तक़सीम कई वई। उन मौक़े ते आखूंद जावेद अख्तर सिद्दीकी ऐं आखूंद अब्दुल लतीफ़ सिद्दीकी जिन जो चवणु हो त असां पंहिंजे वॾड़नि खां वठी हिन वक़्त ताईं खैरात जी मानी फी सबीलुल्लाह हर साल कंदा पिया अचूं ऐं अॻिते जे लाइ बि असां जो इहो खैरात जी मानी जो सिलसिलो हर साल जीअं वांगुरु हलंदो रहंदो। ऐं असां हिते आखूंद नूर फारम ते खैरात जी मानी हर अमीर ऐं ग़रीब मिस्किन हर हारी खे हिकु जहिड़ी खैरात जी मानी खारायूं था ऐं हीअ खैरात असां रज़ा अलाई ख़ातिर कंदा आहियूं ऐं असां हिते जे आसपास जे ग़रीब मिस्किननि माण्हुनि जी बि माली मदद बि कंदा आहियूं ऐं ग़रीब मिस्किन माण्हुनि जी मदद करण सां असांखे दिली सुकून भी मिलंदो है ऐं खुशी भी थींदी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।